तव्हांजो इहो ज़िद किथे रुस्तम खे मराए न विझे। न मंज़ूर। रुस्तम खे मारण जे लाइ मूसा खान जहिड़ा 10 बि गॾजनि त हुनजो वार विंगो नथा करे सघनि। अहमद खान, तव्हां हिकु चकर मूसा खान सां मुंहिंजे करे मिली ॾिसो। जेकॾहिं उन में पछताव हुजे त ठाह थी सघे थो। ठीकु आहे मंज़ूर, तूं चवें थो त मूसा खान सां हली मिलंदासीं। तो के केड़ी सजा देऊं? ही तुझी बाहूं फनी पिटी कयूं या तुझो टंगू कपे फिटी कयूं या मुर्गो तुझो सर धरका धार कयूं? मुझे माफ कयो, खुदा के वास्ते मुझे माफ कयो, बचन दे सदके मुझे माफ कयो। तोखे माफ कयो न जुड़ल न तू वो ना गई जो को मासूमन दे कीर में जहर मिलाइंदो आई। सिंध धरती जो वो कम तो आई जो को वठो भलो जे तोखे छड़े दिनोसी तो तू अन्या भी न धरती के नापाक कदे नापाक ना खान मुझे माफ कयो मुझे खुदा के वास्ते मुझे माफ कयो। कुर्बान वने हुकुम कर एक ही गोली दे सीने वाली। न न न न न कुर्बान न हैरन कायरन के सीने में गोली ना है भी। मुझे माफ कर खानो, मुझे माफ कर। तू वो कंतो नासूर आई जे आचरे मुझी दोस्ती जे विच में एक अहलात बिच छटियो जो हिन वक्त ताई आचरे मां एक भी नथी सघियासी। तू वो नासूर आई जे मिठल खान जे सॼे ॻोठ के बर्बाद करे छॾियो। अरे तू तो वो नासूर आई जे मारन जूं जोलियूं वीरान करे छॾियूं। तू वो नासूर आई जे ज़िंदा रही त संत अमर जी छाती मथां रहंदड़न के कदे बि अमन सां रहण न ॾी। इन्हे करे तुझे हिन गंदे वजूद खां सिंध अमर जी छाती साफ़ कंदुसि।
हाँ न खानू ना खुदा जे वास्ते मुते रहम कर मुते खानू मुते रहम कर मां चवाए दो फज जुड़े ना फज जेकरे खानू कर दिमाग जे गोली का तेज भी फजी सकी तो फज खानू भैया फज पाया थई मूसा खान खड़ पंहिंजे भाउ खे खानू छा खानू के खानू जुड़ेला के मारे हुए तो छा खानू तो यो सुठो ना है क्यों खानू हर दिमाग जो हाणे कमाल खान दिमाग ठीक करणो पवंदो ऐसा कुछ ॾींहनि खां वठी असां मात खाईंदा पिया अचूं इन्हीअ जे करे हर कदम असांखे सोचे समझी रखणो पवंदो हाँ मुजीब हाँ तू ठीक पियो चई पर इहा ॻाल्हि कमाल खान खे केरु सम्झाए मां सभु ॻाल्हियूं सम्झी वेंदुसि पर हाणे सभु खां पहिरियां पुलिस खे फोन कयो वज़ीर पुलिस खे फोन लॻाए ऐं जुड़ियल माइटनि खे बि ॿुधाए छॾ त जुड़ियल खे खणाए वञनि बाक़ी खानू खां हुन जो पलांद ज़रूर कंदासीं खानू खे ॿुधाईंदुसि त मूसा खान सां वेर कारी हिर ते पेर अम्मी हितां जो माहौल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदो थो वञे ऐं तूं हितां निकिरण जी करे ई कोन थी मां अम्मा ॾिसी कोन थी त मां तुंहिंजे करे तुंहिंजे पीउ सां राति ॾींहुं जंग जोटियूं वेठी आहियां अम्मा सिर्फ़ु बाबा खे एतिरो चओ जेकॾहिं शहर वञण जी इजाज़त नथो ॾे त घटि में घटि हिन कैद खाने खां ॿाहिरि निकिरण जी त इजाज़त ॾे असां हिन घर जा भाती आहियूं को कैदी न आहियूं जो सॼी उमिरि हिन कैद खाने में गुज़ारियूं ठीकु आहे अम्मा ठीकु आहे अचे तरह त मां इहा बि ॻाल्हि करे थी ॾिसांसि पोइ ॾिसूं त छा थो चवे अम्मा जेकॾहिं हितां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन ॾिनई न त मां ज़हर पी छॾींदसि इन खां सुठो त मौत क़बूल माण्हू मरनि तुंहिंजा दुश्मन अम्मा दुश्मन अम्मा हीअ ज़िंदगी बि मौत खां वधीक बदतर आहे सॼो ॾींहुं हिन कैद खाने में कीअं गुज़ारियूं अम्मा जेकॾहिं बाबे खे इहो ई बर्ताव करणो हुयो त छो असांखे पढ़ाए ज़िंदगी जीअण जी वाट ॾेखारी अम्मा हिन हवेलीअ खां ॿाहिरि ॻोठ घुमण जी इजाज़त मां तोखे वठी ॾींदसि अम्मा जेकॾहिं इहा इजाज़त कोन वठी ॾिनई न त मुंहिंजो बि इहो फ़ैसिलो आहे मां हर हाल में ज़हर पी पाण खे पूरो करे छॾींदसि पूरो मायरा ॿार नथी अकुल खां कमु वठि अकुल खां चयमि त तोखे इहा इजाज़त मां वठी ॾींदसि ठीकु आहे अम्मा मां 2 ॾींहं अञा बि इंतज़ारु कयां थी जेकॾहिं अञा बि इजाज़त कोन वठी ॾिनई न त मुंहिंजे ज़िद जी बि तोखे ख़बर आहे यार गुलाम कादिर लगे थो त तुंहिंजे होटल जे मथां जिन्हनि भूतनि जो सायो थी वियो आहे यार जॾहिं बची वियो त जी पुलिस थी कड़के छल का बंदूक लॻंदई साह कढी छॾियो हुई अरे बस हाणे निभागा
अरे का वाई त सोली कढ चारे चा 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 दे अचे चाय वठ लिफागा तेड़ी गाल न कंदो कर वेहो बाबा वेहो 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 मालूम कर वेहो 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 हाणे हिते पुलिस कोन ईंदी उन ॾींहुं जेका रईस उन्हनि खे दॿ ॾिनी न उन्हनि मां हू हाणे सम्झी विया हूंदा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे हू बि वॾा बेपीरा अथई बेपीरा जेकॾहिं बेपीरा आहिनि त रेस नंढो बि आज़ाद थी आयो आहे ऐं अहिड़नि बेपीरनि खे हू चङी तरह सुञाणे थो यार शमन नंढे रईस जो नालो त वॾो ॿुधो आहे किरल जहिड़ो न नालो ॿुधो अथई त कम बि अहिड़ा अथसि माण्हू खे ईअं मारींदो आहे ॼण कुतो मरियो कुतो पोइ यार हुन सां कॾहिं मुलाक़ात करी त हली मिली अचूंसि हा यार पोइ वाह जी मुलाक़ात कंदासीं पोइ राति प्रोग्राम रखूं था हली हुतां ते मिली ईंदासीं ॾिसूं त सही तॾे ते आयल जी केतिरी इज़त थो करे किरल तॾे ते आयल जी इज़त करे थो पर हू बंदूक जी ॿोली तमामु घणी ॻाल्हाए थो हुन जे ज़बान मां हर लफ़्ज़ निकतल फायर हूंदो आहे फायर अञा बि कावड़ भाई अथसि पोइ लिखी कीअं ॾिना अदा जे पादरनि जे ख़ौफ़ खां केस तां त हथ खयाई पर लॻे थो त ज़िंदगीअ तां बि हथ खणंदो जेकॾहिं इहो ई रवैयो रखियाई त हाओ बादशाह हाओ जवाब ख़ैर ते केॾे तकड़े पे वेंदे वे ओधर ते रेस नंढे सां मिलण लाइ वञूं था चल रेस थोड़ा जमीन आते निकल गए तो साईं करो रात मिले वेस ओधर ते ठीकु आहे असां राति ईंदासीं अचे त ॿुधाए छॾिजांसि हाँ कम त ख़ैर दे न ओधर ते हा मोलू ख़ैर जो कमु आहे ख़ैर जो जीअं ई जेल मां निकिरी आयो आहे खुली करे कचहरी न कई इन करे सोचियोसीं त वञी कचहरी करे अचूंसि दिल खोल कचहरी करे वेस नंढा रेस बि तू सारे जोड़ दे ओधर ते जेकॾहिं रईस असांजे ख़्यालनि जो माण्हू आहे त रईस सां गॾिजी करे सॼे मुल्क खे टांडा ॾियणा आहिनि सो बि ओधर ते ऐं अहिड़ा त ट्राकोड़ा विझंदासीं मूसा खान वारनि में जो हू ज़िंदगीअ ताईं हथ खणी वेंदा ओधर ते इथां त सभिनी ते खाते खुलिए पिए न ओधर ते
अदा वॾा वेहो हींअर साईं थकिजी पिया हो छा? हाकिम खान, तव्हांजे अचण खां पोइ कुझु ज़िमेदारियूं घटियूं आहिनि। अदा वॾा मां त चवां थो त तव्हां पंहिंजूं सभु ज़िमेवारियूं मूंखे ॾेई छॾियो। न हाकिम खान न, असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं तूं पंहिंजे हथनि में का त तिखा कयूं खयूं थो वठी। जे सभु ज़िमेदारियूं तुंहिंजे हवाले कयूं त 2 ॾींहंनि में ई पूरो ॻोठ कुही कंदे पूरो। न अदा वॾा न, मां एॾो ज़ालिम न आहियां जहिड़ो तव्हां सम्झी रहिया आहियो। बाबा, जंहिं ॾींहुं तूं इहे पंहिंजूं सभु अरडायूं छॾे मूं वांगुरु न मोहबती माण्हू बणिजी वेंदे, उन ॾींहुं मां पंहिंजूं सभु ज़िमेवारियूं तुंहिंजे हवाले करे छॾींदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, वाइदो। ठीकु आहे न? हाणे तव्हां कयो कचहरी, मां हली आराम थो कयां। बाबा गॾायो। वॾा बाबा सच पिया आखिंदा ओधर ते रेस वॾो त पंहिंजी जाइ ते सही आहे। जेसि ताईं असां का तकवाड़ा न खणूं तेसि ताईं माण्हू संवत ॾियनि ई कोन। तॾहिं त चवंदा आहिनि न, सौटे हुजे साण त गॾु कोई न करे। पंगत जो ख़ैर। बिस्मिल्लाह बाबा। अचो जवाब, अचो अचो। बाबा जेको खाओ पियो हुकुम करो ओधर ते। मौलू तुंहिंजी बि ख़बर नथी पए तुंहिंजो ओधर जो खातो इहो अलाए कॾहिं बंदि थींदो। बाबा दिल च मोहबत होवे त खाते खुलियल ई खुलियल न ओधर ते। जवार हुकुम कयो, कीअं अचण थियो आहे? रस ही जवार तूं खुली चई ॾे, हे सभु माण्हू पंहिंजा आहे। जेकॾहिं खून बि करे ईंदा न, मुंहिंजी इजाज़त खां सवाइ ॻाल्हि ॿाहिरि निकिरंदी कोन। रस तव्हां सां हिकिड़ो सौदो करण आयो आहियां। सौदो? ऐं मूंसां? तुंहिंजी हैसियत इहा आहे जो आयो आहियां हाकिम खान सां सौदो करण? हाकिम खान, असां त तुंहिंजो नालो ॿुधी आयासीं त तूं जवाननि जो क़दुरु कंदो आहीं, पर असांखे इहा ख़बर कान हुई त तव्हां पाणी में लहण खां पहिरियां ई सुक ते कपिड़ा लाहे बीहंदव। बचो, इन मां असांजी कर्ज़ पूरी कान थींदी, छो त हाकिम खान उन अंध जे घोड़े ते चढ़ियल आहे जंहिं ते लहण ॾाढो मुश्किल आहे। जॾहिं ही मगरूरी जे घोड़े तां हेठि लही पट ते कदम रखंदो, तॾहिं हिनखे ख़बर पवंदी जवान ऐं भाड़े जी। आदा बीह बीह जवान खान बीह। वाकई मां तो में उहे ताणा ॾिसां थो, ऐं इंशाअल्लाह तोखे मैदान में लाइबो, तोखां ई कमु कराइबो। हाकिम खान, आज़माइबो उन्हनि अचनि जो वक़्त जो पाणी तंगियल न हुजे। असां लुख में सड़ी रुख थी विया आहियूं। घाट घाट जो पाणी तंगियल आहे असांजो। वक़्त अचण ते गोलियुनि जी बरसात में बि लाहींदे त बि साबित कदम रहंदासीं। जेकॾहिं असांजा कदम पोइते हटनि त असांजो धड़ सिधीअ खां धार करे असांजो खून तोखे माफ़ आहे। दम आहे, वाकई तो में दम आहे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त हिन में केतिरो दम आहे। वक़्त जा हर लाह चाड़ा असां पार करे चुका आहियूं, पार। कुत्ते खां विधे शींहं ताणी मां ॾो अटकायो आहे। हाणे बि खूब ख़बर पइजी वई शींहं ऐं कुत्ते जे शिकार में केतिरो फ़र्क़ु आहे। हाकिम खान, जेकॾहिं हिन वक़्तु असां थोरा पासीरा आहियूं ऐं पंहिंजो ॻोठ छॾे तव्हांजे ॻोठ में पनाह वरिती आहे, पर जॾहिं वक़्तु अचण ते मैदान में लथासीं त वक़्त जा शींहं असांजे आॾो कुत्ते जी पुछ लटकाया ॻिया ईंदा, ऐं असांजी कूर कूर ते उहे अची असांजे पेरनि में किरंदा पंहिंजी ज़िंदगी जी माफ़ी वठण लाइ। थी सघे थो हाणे तोसां जवार खान सौदो थी सघे थो, पर उहो बि तॾहिं जॾहिं हाकिम खान जी शान वटि हुजे। ॿुधाए तोसां कहिड़ो वापारु करिणो आहे? मिठल खान जी सॼी मिल्कियत मां तोखे अधु ॾींदुसि, सिर्फ़ु तव्हां मूसा खान खां कब्ज़े छॾाइण लाइ मुंहिंजी मदद कंदव। मिठल खान जी ज़मीन जेका फिरी गिरी कानूनी तौर असां ॿिन्ही भाइरनि जे नाले थी वई आहे। पुलिस खे पलण सां गॾु तव्हां पंहिंजा कुझु हमरा असांखे ॾींदव। जवार खान, पुलिस खे पलण जे लाइ अदा वॾो ई खोड़ आहे, बाक़ी मूसा खान जे लाइ
तो मुझे बम्माणू ही काफ़ी है। न हाकिम खान न, ब असां चइनि माण्हुनि जो कमु न आहे। घटि में घटि 8-10 माण्हू हुजनि, ज़मीन तां कब्ज़ो छॾाइणो आहे, सो बि मूसा खान खां। एतिरो आसानी सां मूसा खान ज़मीन तां हथ कोन कढंदो। महीनो लॻी सघे थो, 2 महीना लॻी सघनि था, 2 साल भी लॻी सघनि था। अब आप अहिड़ा कम करूं ई कोन ओधर ते। बोलो बेकार खां बेकार चङी, हिते त पूरो ज़मीन जो अधु थो मिले। सौदो जबार खान मूंखे क़बूल आहे। त पोइ ठीकु आहे, रईस सां सलाह करे पुलिस जो कमु पको करे छॾ। उन खां पोइ असां ज़मीन ते वञी मोर्चा ठाहे कब्ज़ो कंदासीं। जेकॾहिं हुते पुलिस न आई त मूसा खान जे माण्हुनि जी इहा मजाल न आहे जो असां तरफ़ रुख कनि। रहमत उठ चांहि जो टप टप डाल ऐं चांहि सां गॾु कुझु खाइण पीअण जे लाइ खयो अचिजां। हा हा खाइण पीअण जे लाइ शइ खयो अचिजां। घर में छॼो थिया अथव जो खाइण पीअण लाइ खणी आणे ॾियाव। छो माणी जो भाग काढे दियो, अञा न आहे वरे छा? खैर जे सिर ॾे खैर हुजे, वरंदो ज़रूर वरंदो मुंहिंजो भाग। ओ परल 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 ओयो अची वियो दर ते भाग। ओ भाऊ परल आयो बा आयो। हेॾे हेॾे मुआ वेह त सही। अरे खैर जे सिर ॾे खैर हुजे, मां थी वञा। मां सुबुह सुबुह सां दर खड़कियो आहे। मां सम्झां थी इहो सिध साईं जो कमाल आहे। भाग दर खड़कायो आहे। चाची तकदी थी किथे यो भाग भुलजी न ॿिए दर ते वञे। अब्बा वञा एॾी तकड़ बि न कर। भॼंदी वञो आई नी भाग के मुंहिंजा सलाम चई पोइ वठी थी। अरे आस्ते आस्ते एॾो छो थो लोड़ो हणे पियो? हां मां सम्झो त को भाग अचे दर खड़कायो आहे, पर अञा जो निकरां त इहो दोस्तू बीठो आहे मोह कढियो। तो चयो हो न त 4 ॾींहं तरसी पोइ अच जाए। मां ओ दर कंहिंते बि न कंदो आहियां, पर इहा मुंहिंजी तुंहिंजे मथां ख़ासि महिरबानी आहे। हाणे जल्दी करे मूंखे पंहिंजा पैसा ॾे त मां खिसकां। ॾियाई थी बुआ ॾियाई थी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, पहिरियों इहो त ॿुधाए त आहिनि घणा? 3257 रुपया। हल 3257 रुपया। मुआ तुंहिंजे दुकान में एॾो सामान ई कोन्हे जेॾो मूं ॾे खंदो कढियो अथई। ओ माई इन 4 ॾींहंनि में तो ई त मुंहिंजो दुकान खाली कयो आहे। ख़बर न आहे अलाए कहिड़े बुखियनि खे पंहिंजे घर में विहारियो अथई ऐं उन सां गॾु मुंहिंजे दुकान खे बि तबाही ॾेई छॾी अथई। ठहियो घणो वात न हण। तुंहिंजा पैसा तोखे मिली पवंदा तोखे। मिली पवंदा छा? हींअर जो हींअर पैसा तर त मां खिसकां। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मुंहिंजे घर में को मशीन आहे छा पैसनि ठाहिण जी त तोखे हिन जो हिन महल घड़े घते ॾियां? मशीन हुजे या न हुजे, मूं मुश्किल कहिड़ो ॾोहो कयो। मूंखे महिरबानी करे पैसा ॾे त मां पंहिंजे दुकान खे वञी भरियां। कुझु रोज़गार थिए, मुंहिंजे बचन जी रोज़ी मथां तो लत ॾिनी आहे। अरे हेॾे दोस्तू हाणे घणी मुंहिंजी रत न पी। मां चवाई थी टर कोन्हनि के मां वटि पैसा। न माई मां इहो कोन ॾींदुसि जेसि ताईं मूंखे पंहिंजा पैसा न ॾींदी मां हिते बीठो हूंदुसि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मूं वॾो को चपड़ी आहे। पंहिंजो हक़ तो घुरा त चपड़ी थी वियुसि। ओधर घुरण पहिरीं केॾो मैसूरो थी आई। चयो मां न त अॼु मूं वटि पैसा कोन्हनि, मुंहिंजे मथां घणी खलक न खिलाए। सुभाणे जेकॾहिं पैसा न मिलिया न त रड़ियूं करे सॼो ॻोठ गॾु कंदोसीं। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मूं को वॾो चपड़ी आहे जे सुभाणे पैसा न ॾिनामांसि त अलाए कहिड़ी खलक खिलाईंदो। हाणे छा कयां?